नाज़रीन, शिकारपुर में सिंध टीचर्स कोऑर्डिनेशन कमेटी पारां उस्तादनि जे मुतालबनि जी मञता लाइ गॾिजाणी कोठाई वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ शहरनि खां आयल उस्तादनि शिरकत कई। रशीद जामड़ी जी रिपोर्ट। सिंध टीचर्स कोऑर्डिनेशन कमेटी के सॾ ते सिंध के उस्तादनि पारां पंहिंजी मुतालबनि जी मञता लाइ शिकारपुर में एक तकरीब कोठाई, जॾहिं त तकरीब में हैदराबाद, कराची, घोटकी, लाड़काणो, सखर, जेकबाबाद ऐं शिकारपुर के उस्तादनि समेत सिंध के ॿियनि ज़िलनि जे केतिरनि ई उस्तादनि पिणु वॾे अंग में शिरकत कई। इन प्रोग्राम जा महिमान ख़ास मोहम्मद रमज़ान मुगेरी, पेटीएलएफ सिंध जा अॻूणा सीनियर नायब सदर नूर नबी खान जतोई ऐं सिंध कोऑर्डिनेशन कमेटी की मरकज़ी अॻुवान मैडम अनीता खान ऐं ॿिया मरकज़ी अॻुवान हुआ। उन मौके ते उस्तादनि ऐं अॻुवाननि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त नओं उस्ताद 14 ग्रेड में भर्ती कयो पियो वञे, जॾहिं त असां 8 साल सर्विस है, सिंध यूनिवर्सिटी वारनि जी 12 साल सर्विस है, IBA वारनि जी 14 साल सर्विस है, पर वो सीनियर उस्ताद हिन वक्त 9 ग्रेड में कम करे रहियो आहे। इहा वॾी नाइंसाफ़ी आहे, वॾो इनजस्टिस आहे। इन बुनियाद ते असीं निकिता आहियूं त माना ही गवर्नमेंट जी नाअहली आहे, असांखे पंहिंजे हक़नि खां महरूम कयो पियो वञे। असांजा अॼु 12 नुकाती असांजो एजेंडा आहे, जंहिंमें अपग्रेडेशन, प्रमोशन, उन खां अलावा इनिशियल डेट ऑफ अपॉइंटमेंट का रेगुलराइजेशन आहे, बायोमेट्रिक जा मसला आहिनि, उन में ग्रुप इंश्योरेंस आहे, सन कोटा आहे, सेहत कार्ड आहे, टीचिंग अलाउंस में इज़ाफ़ो आहे। प्राइमरी उस्ताद सिंध जो तमामु घणे मसाइल जो शिकार आहे। उन जे करे असां जेको आहे ही पंहिंजी हिकिड़ी कोऑर्डिनेशन कमेटी ठाही आहे, जेका इन्हनि मसइलनि जी पोइवारी कंदी। उस्तादनि जी मफ़ादनि जे लाइ आहे, जेके कम रहियल आहिनि या जेके उस्ताद नवां थिया आहिनि उन्हनि जा मसइला मसाइल, हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे, सुठो सवण आहे। असांखे सभिनीनि खां वॾो मुतालबो आहे, उहो असांखे अपग्रेडेशन खपे। असांखे जेका बुनियादी हक़ूक़ आहिनि उहे असांखे घुरिजनि। सही आहे, असां उन जे करे ई एतिरो परे पंधु करे आया आहियूं ऐं एटलीस्ट असांखे जेका असांजा बुनियादी हक़ूक़ आहिनि उहे असांखे ॾियनि। ऐं इन्हनि जी हिमायत सिर्फ़ु हिते शिकारपुर में कोन थो कयां, मां सॼी सिंध में हिमायत थो कयां। जेसि ताईं इन्हनि दोस्तनि जी जेका इज़त अफ़ज़ाई न थींदी, हिमत अफ़ज़ाई न थींदी, इन्हनि जा मुतालबा तस्लीम न थींदा, ऐं पंहिंजे पेटीएलएफ जे दोस्तनि समेत कराची जे प्रेस क्लब ताईं, कराची जे रोडनि ताईं गॾु हूंदो। जंहिं नई अपॉइंटमेंट थी आहे, 14 में थी आहे, पुराणा साॻा नाइम हुजनि त इहो बि ज़रूरु असां कमतरी जो माण्हू शिकार थियनि पिया। ॿियो आहे ग्रुप इंश्योरेंस। ग्रुप इंश्योरेंस असांखे जॾहिं गुज़ारे तव्हांजो पोइ थो मिले, जीअरे कोन थो मिले। टियों मुतालबो आहे असांजो साईं त टीचर्स कोटा असां ख़तमु कई वई आहे, उन लाइ बहाली लाइ असांजो मुतालबो आहे। चौथों आहे बायोमेट्रिक आहे। बायोमेट्रिक कराची ताईं महदूद आहे। असां चऊं त ज़िले वाइज़ महदूद हुजे, जीअं माण्हुनि खे उस्तादनि खे तकलीफ़ न अचे। सेक्रेटरी तालीम जे वज़ीर ऐं वॾे वज़ीर खां मुतालबो कयूं था त प्राइमरी उस्ताद जेके अॻु में ई खाते में मौजूदु आहिनि उन्हनि खे फिलफोर अपग्रेड कयो वञे। हुननि चयो त अगरि असां उस्तादनि जा जाइज़ मुतालबा हल न कया विया त सिंध जे हर ज़िले जी प्रेस क्लब आॾो एहतजाज कयो वेंदो ऐं न थियण जी सूरत में सॼी सिंध जा उस्ताद मैडम अनीता खान, चीफ ऑर्गेनाइज़र मोहम्मद रमज़ान मुगेरी जी अॻुवाणी में कराची जे रोडनि जो रुख़ अख्तियार कंदा। कैमरामैन रहमान रशीद जामड़ो सां गॾु रशीद जामड़ो, आवाज़ टीवी न्यूज़ शिकारपुर।